पुराणो सखर मीरानी मोहल्ले में बरसाती पानी अञा ताईं निकाल न थी सघियो। रहवासियुनि ऐं शहरियुनि खे तकलीफ़। मेयर सखर ऐं म्यूनिसिपल इंतज़ामिया मंज़र आम तां ग़ाइब। रहवासियुनि जो यूसी 6 जे शाह टाउन जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। सख़्त नारेबाज़ी जंहिंमें समाजी अॻवान मुफ्ती आज़म महर, सईद अहमद अबड़ो, शमन सोलंकी, याकूब मीरानी, नेक मीरानी समेत ॿिया शहरी शरीक। एहतजाज कंदड़ अॻवाननि चयो त हितां जा चूंडियल यूसी चेयरमैन, वाइस चेयरमैन, काउंसलर गुम आहिनि। सिर्फ़ इन्हनि जो ध्यानु पंहिंजे इलाइक़नि ते आहे। के बि बुनियादी सहूलियतूं न आहिनि। सफ़ाई जो निज़ाम नाकारा लॻो पियो आहे। असां वटि को बि सफ़ाई जो अमलो नथो अचे। सफ़ाई जे लाइ अवाम परेशान आहे। हुननि चयो त मेयर खे हाराईंदड़ मंज़र आम तां ग़ाइब आहिनि। असांजे घरनि थोरे घिटियुनि में गोरी जहिड़ो बरसाती पाणी बीठल आहे। मीरानी मोहल्ले जो मरकज़ी रोड पाणी में ॿुॾल आहे। रोज़ स्कूली मासूम ॿार, औरतूं खुलियल गटरनि में किरनि था। गटरनि खे ढकण न आहिनि। हुननि सिंध सरकार, कमिश्नर सखर, डिप्टी कमिश्नर सखर, मेयर सखर खां मुतालबो कयो त म्यूनिसिपल सखर ऐं सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जे नाअहल नुमाइंदनि ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं इलाइक़े मां गंदो बरसाती पाणी निकाल करायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।